अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू बहरान न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया बांदी में रिपोर्ट मियां बख्श जमाली जी। अल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लॉयर स्टाफ एसोसिएशन ज़िले सदर मंजूर जमाली, मीर मोहम्मद बिरोई, गुलाम मुस्तफ़ा डायरी, अली अहमद जमाली, रफ़ीक खोकर, अब्दुल सत्तार अब्बासी ऐं ॿियनि पारां प्रेस क्लब बांदी साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाईंदे चयो त 2017 खां लॉयर स्टाफ जा मुलाज़िम मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं त 1 खां 4 ग्रेड जे मुलाज़िमनि खे अपग्रेडेशन करे टाइम स्केल ॾिनो वञे, जॾहिं त 2019 में टाइम स्केल जी समरी कैबिनेट पारां मंज़ूर कई वई, पर वक़्त ताईं फाइनेंस डिपार्टमेंट पारां नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे, जेका लॉयर स्टाफ जे मुलाज़िमनि सां नाइंसाफ़ी आहे, जॾहिं त एजुकेशन डिपार्टमेंट में ॿियनि मुलाज़िमनि खे टाइम स्केल सां गॾोगॾु ॿियूं मराइतूं पिणु ॾिनियूं पियूं वञनि। हिननि सिंध हुकूमत ऐं वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त 3 सेप्टेम्बर ताईं लॉयर स्टाफ मुलाज़िमनि जी टाइम स्केल समरी जो नोटिफिकेशन जारी न कयो वियो त 17 अक्टूबर ते पूरे सिंध जे लॉयर स्टाफ मुलाज़िमनि पारां मरकज़ी सदर जे सॾ ते कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं एहतजाजी लॉन्ग मार्च करे वज़ीर आला हाउस साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू बहरान न्यूज़।